ये ख़ूबसूरत एंकर पंहिंजे पाड़ेसरी मुल्क इंडिया जी आहे। इंडिया जी हिक रियासत जंहिंखे हींअर ओडिशा चवंदा आहिनि, जंहिंजो पुराणो नालो ओडिशा आहे। हीअ रियासत बंगाल जे भर में आहे। उतां जे रियासत जे हिक प्राइवेट चैनल OTV यानी ओडिशा टेलीविज़न ते नई भर्ती थी आहे। हीअ एंकर ॿिनि ॿोलियुनि में ख़बरूं पढ़े थी, हिक अंग्रेज़ी ॿी ओडिशन। रोज़ दुनिया में अलाए केतिरियूं एंकर भर्ती थियनि थियूं, पर इन जे बारे में आउं वीडियो छो ठाहे रहियो आहियां, छो त हीअ एंकर औरत न पर आर्टिफिशियल इंटेलिजेंस तहत कम कंदड़ मशीन आहे। दुनिया तय करे चुकी आहे त फोटुनि वारो कम इंसाननि बजाए मशीन खां वरितो वञे, छो त मशीनूं उन कम में इंसाननि खां लखे न पर करोड़े दफ़ा बहितर आहिनि। मतिलब इंसाननि खां सिर्फ़ तख्लीक़ी कम वरितो वेंदो। तव्हां सोचो, पंहिंजे लाइ इहा ख़बर केतिरी न ख़ौफ़नाक आहे, छो त पाण अञा मज़ारुनि ते वञी पीर खे धूणा ॾेई धीउ या पुट जी घुर्ज कंदा आहियूं। पंहिंजे दिमाग़नि खे त ज़ंग खाई चुका आहिनि। सोचो पाण कीअं कंदासीं? दुनिया वटि पाण जी अहमियत केतिरी हूंदी? मां सम्झां थो पुराणे ज़माने में जेतिरी ग़ुलामनि जी ज़रूरत हुई, मुस्तक़बिल में पंहिंजी एतिरी बि न हूंदी। अचो साइंस जी तरफ़, अचो टेक्नोलॉजी जी तरफ़, अचो त पंहिंजे पाण खे बचायूं, अचो त इंसान थी ॾेखारियूं, अचो दिमाग़ जो इस्तेमालु करियूं, अचो सवाल कयूं, अचो फ़िक्र कयूं। पाण खे मुख़्तलिफ़ तरफ़नि में सोचण जी अशद ज़रूरत आहे। सिंध सलामत, साथ सलामत।